सब को असां का पहिरियों सवाल कहिड़ो थींदो? निमाज़ जो थींदो। न कुरान जो थींदो, न ज़िक्र जो थींदो, न खुदा जे ज़िक्र जो थींदो, न दुरूद जो थींदो, निमाज़ जो थींदो। ॾींहं में घणा चकर आज़ान जो आवाज़ थो अचे ऐं मुस्लमान इन मस्जिद में अचे थो, उहो नौजवान अचे थो, चाहे अमड़ियूं घर में जेके असांजूं भेनरूं वेठियूं आहिनि उन जे कननि ते आवाज़ वञनि था, उहे छा निमाज़ जे लाइ तयारु थियनि थियूं? छा उहे असांजा मुस्लमान भाइर, उहे नौजवान जेके शाम जो होटलुनि ते वेही ऐं उते होटलुनि खे आबाद करे रहिया आहिनि ऐं अल्लाह जे घर मस्जिद खे गैर आबाद करे रहिया आहिनि, उन्हनि खां इहो सवाल थो कयां, ए नौजवानो, खुदा जे दरवाज़े के असां गैर आबाद करे छॾियो आहे ऐं होटलुनि खे असां आबाद करे छॾियो आहे। क़यामत में पहिरियों सवाल निमाज़ जो थींदो, जॾहिं सूरे फातिहा यानी अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन जेको अलीफ तो अचे पहिरियां ऐं आख़िर में सीन तो अचे, अलीफ खां वठी सीन तक जेको भी कुरान करीम में आहे बार बार ज़िक्र आख़िरत जो आहे, क़यामत जो आहे, महशर जो आहे, सवालनि जवाबनि जो आहे, सिट में आहे, पारे में आहे, हाँ आयत में आख़िरत जो ज़िक्र आहे। उन असां आयत के ॿुधी करे, ॾिसी करे, पढ़ी करे तब असां मुंहुं मोड़े छॾियो आहे, तब असां उन मस्जिदनि खे छॾे करे ऐं असां होटलुनि खे आबाद था कयूं। छो? केरु सवाल कंहिंखां करे त इहो छो, छाजे लाइ? ए नौजवानो, होटलुनि खे छॾे करे अल्लाह जे घर मस्जिद खे आबाद कयो। जेकॾहिं अल्लाह जो घर मस्जिद आबाद थी वियो त असां बि आबाद थी पवंदासीं, असांजा घर बि आबाद थी वेंदा, असांजा ॿार बचड़ा बि आबाद थी वेंदा।